सो मुंहिंजे साम्हूं बर्फ़ जो जेको आहे सो हेॾा बर्फ़ जो जेको आहे सो पहाड़ आहे। हे राणा शर्मंद खे बर्फ़ ईअं हे ॾिसो बर्फ़ ऐं बर्फ़ ई बर्फ़ आहे हिते ॾिसो हीअ राणा शर्मंद छा आहे ही बर्फ़ आहे। असां सोचूं था त असां पंहिंजे ॻोठ खणी वञूं ऐं हिन ॻोठ में जेके गर्मी आहे उते माण्हुनि खे बर्फ़ पीअण जे लाइ पाणी थधो कोन थो मिले, सख़्तु गर्मी आहे। हितां सोचूं था त खणी वञूं पर कीअं खणूं, ट्रक हितां चढ़ी नथी सघे, गाॾी में कोई बर्फ़ जेका आहे उहा कीअं खणंदासीं तकलीफ़ में। हल कीअं सफ़र रहियो हिन महिल ताईं जेको तव्हां सफ़र कयो आहे तव्हांखे कीअं महसूसु थो थिए? सफ़र तमामु बहितरीनु रहियो आहे। कुदरत जा ख़ूबसूरत मंज़र जेके आहिनि हिन नारायण कागान खां पोइ सिफर मलूक ॾांहुं असां जेके रवंदा आहियूं, तमामु बहितरीनु सफ़र रहियो आहे। जेतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे। कैंप साहिबु तव्हां सहको था पिया भला छा मसइलो आहे सहकण जो? तव्हां अॼु मेंबर लाइ केतिरी बर्फ़ तव्हां हथु कई आहे? सेको हिन करे त माशाल्लाह ॾिसण वेट बि आहे। हे 6000 फुट खां मथे बुलंदी ते चढ़ूं पिया, बर्फ़ बि आहे ऐं चढ़ाइयूं बि वॾियूं आहिनि। अॻियां रस्ता बंदि आहे न, जीप वारे धकु कढियो, पैसा वठी बि चलो बाबा हाणे 2-3 किलोमीटर अॻिते हलो, हाणे ॾिसो रहियो झील किथे थी लभे। बसि दुआ कयो हाणे पहुचो मंज़िल। काइम खानी चए थो त दुआऊं कयो ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र आहे, ख़ूबसूरत मंज़र में बि चए त दुआऊं घुरो त पोइ तव्हां छा करे सघिजे। हीअ बर्फ़ ॾिसो, हे बर्फ़ जा हे ॾिसो मां तव्हांखे बर्फ़ जा कंडा आहिनि, हिते बर्फ़ ई बर्फ़ आहे ऐं ॾाढो मज़े जो मौसम आहे। सीउ बि आहे पर असां जहिड़ा गरम इलाइक़े जा माण्हू चवंदा त असांखे सीउ महसूस ई कोन थो थिए, पर तमामु घणी थधि आहे। माण्हू खे हिफ़ाज़ती पाण सां गॾु अचणु घुरिजे। हितां असां जूता वरिता आहिनि, हीअ स्टिक वरिती आहे, लठ जंहिंखे असां चवंदा आहियूं, ऐं ईअं महसूसु थिए थो ॼण असां नौशहरे खां पहिरीं हिते आया आहियूं। पेर खणणु मज़र ख़ासि के लिए थियो आहे जेको आहे किरड़ पहिरीं, ऐं असां बि सभु उनजे पुठियां आहियूं ऐं अॻिते हलंदासीं। तव्हांखे सभिनी नमान खां सभिनी सुरताल खां आगाह कंदा रहंदासीं। ॾिसो हीअ ख़ूबसूरत मंज़र, हीअ रस्तो अॻियां बंदि आहे जंहिंखे साफ़ु कयो पियो वञे।